अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहाणी प्रोग्राम में अव्हांखे भलीकार चवां थो। दोस्तों, तव्हां इहो त ॿुधो हूंदो त ॾुख खां पोइ सुख हूंदा आहिनि। छा इहा ॻाल्हि सच आहे? जी हा, इहा ॻाल्हि बिल्कुलु सच आहे त ॾुख खां पोइ सुख बि हूंदा आहिनि। हिकु कहाणी तव्हां वटि पेश थो करियां। हिकिड़ो बादशाह हो जेको पंहिंजे संतल जो इम्तिहान वठणु चाहींदो हो। त हुन वज़ीर खे चई त वज़ीर, मूंखे अहिड़ो कुझु ॿुधा जो आउं पंहिंजी जेको आहे रैयत जो इम्तिहान वठी सघां, पंहिंजी संतल जो इम्तिहान वठी सघां। त वज़ीर चवंदो आहे त साईं, तव्हां जेको आहे वॾो रोड आहे जिथे ट्रेडिंग थींदी आहे, जिथे हर शइ जी लंघ आहे, मेन रस्तो चऊं, उते तव्हां वॾो पथर रखाए छॾियो। बादशाह सलामत चवंदो आहे ठीकु आहे। त बादशाह सलामत हुकुम ॾींदो आहे त वॾो पथर जेको आहे उन रोड ते रखी छॾियो। जॾहिं उहो पथर उते रोड ते अची वेंदो आहे, काफ़ी माण्हू उते लंघंदा आहिनि, पथर खे ॾिसंदा आहिनि, पथर खे ॾिसी करे हलिया वेंदा आहिनि। वरी कुझु माण्हू उते लंघंदा आहिनि, पथर खे ॾिसंदा आहिनि, पथर खे ॾिसी करे चवंदा आहिनि यार, हीउ बादशाह कहिड़े क़िस्म जो आहे, बादशाह त असां लाइ वेल करे छॾियो आहे। त वरी साइड वठी करे उतां ॾुखियाई करे माण्हू उतां लंघंदा। कुझु माण्हू जेके आहिनि बादशाह जे ख़िलाफ़ु घटि वधि ॻाल्हाइण लॻा, चवंदा त हीउ पथर हटायो वञे ऐं असांखे ॾाढी तकलीफ़ थी थिए, हीअं थो थिए, हूं थो थिए। वरी बि उन्हनि पथर हटाइण जी कोशिशि कोन कई, साइड वटां हलिया विया। हिकु ॾींहुं भाॼी वारो हो जंहिंजे मथे ते भाॼी पई हुई, उन पथर खे ॾिठईं ऐं भाॼी जो खारो लाहे करे हेठि रखी छॾियईं ऐं पथर खे वरी ॾिठईं, ॾिसी करे हुन हटाइण जी कोशिशि कई। पथर खे जॾहिं हटाइण जी कोशिशि कई, थोरो ज़ोर ॾिनई, ज़ोर जीअं ॾिनई, उहो पथर हटी वियो। अच्छा, पथर हटी वियो। पथर खां पोइ जॾहिं हेठि ॾिठई त हिकिड़ो संदूक पियो हो। हुन संदूक खे खोले ॾिठईं त उनमें कुझु हीरा जवाहरात पिया हुआ। त ओॾी महिल बादशाह सलामत ॾिसंदो आहे त उहा पथर हटाए छॾियो आहे। बादशाह सलामत उते मौजूदु थींदो आहे ऐं हुनखां पोइ छा कंदो आहे त तो हीउ पथर छो हटायो? हुन चई बादशाह सलामत, हीअ तकलीफ़ पे ॾिनई ऐं असांखे लंघ में मसइलो पियो थियो, इन लाइ मूं हीउ पथर हटाइण जी कोशिशि कई। चई हेॾा माण्हू उतां लंघिया पर हुन पथर हटाइण जी कोशिशि कोन कई, तो कोशिशि कई, इहा वॾी ॻाल्हि आहे। वरी हुन भाॼी वारे चई बादशाह सलामत, हीउ संदूक में जेको आहे कुझु ख़ज़ानो, अशरफियूं इहे पियूं आहिनि, इहे तव्हां वठी छॾियो। चई न, चई इहो ई इम्तिहान हो। इम्तिहान छा हो त जेको हीउ पथर आहे उहो हटाईंदो, उनखे इहो इम्तिहान मिलंदो। दोस्तो, जॾहिं बि को ॾुखु ईंदो आहे, जॾहिं बि का ट्रबल ईंदो आहे, प्रॉब्लम ईंदी आहे असां वटि, त असां उन प्रॉब्लम में दॿिजी वेंदा आहियूं। हालांकि असांखे ईअं न करणु घुरिजे, असांखे उन्हनि मसइलनि खां निकिरणु घुरिजे, असांखे उहो प्रॉब्लम हल करणु घुरिजे। जीअं उहो प्रॉब्लम हिकु पथर वांगुरु आहे, जॾहिं उहो पथर हटंदो त असांखे का न का शइ ज़रूरु मिलंदी। ॾुख खां पोइ सुख मिलंदो। हमेशह इंसान खे ॾुख न आहिनि मिलंदा, माण्हुनि खे सुख बि मिलंदा आहिनि ऐं उन सुख में असांखे ख़ुशि हुजणु घुरिजे। असां हिकिड़े ॾुख जे करे हज़ारे जेके सुख हूंदा आहिनि, हज़ारे ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे असां रद्द करे छॾींदा आहियूं ऐं असां वटि उहो ॾुख ई रहिजी वेंदो आहे। इन लाइ हमेशह खिलंदा रहो, मुस्कुराईंदा रहो